HRCP आलमी माहौलियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान में आयल बरसाती ऐं दरियाई ॿोॾि कुदरती आफ़त क़रार ॾींदे चयो आहे त नेशनल डिज़ास्टर जे नतीजे में 3,90,00,000 माण्हू मुतासिर थिया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि अहिड़ो इज़हार ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे चेयरपर्सन हिना जीलानी, HRCP सिंध चैप्टर जे को चेयरपर्सन असद इक़बाल भट्ट, वाइस चेयरमैन काज़ी ख़िज़र, हारिस ख़लीक़, इमदाद चांडियो ऐं ॿियनि सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब में मेरती प्रेस खे ख़िताब कंदे चयो आहे त सॼे मुल्क जे भेट में सिंध अंदरि बरसाती ॿोॾि सबबि सभ खां वधीक तबाही थी आहे। वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार क़ौमी सतह जी आफ़त अचण बावजूदि फ़ौरी मुतासिरनि जी मदद लाइ इमदादी सरगर्मियुनि जो कमु शुरू करण में कोताही कई, जंहिं जे नतीजे में बहिरान वधी वियो। हुन जो चवणु हो त हिन वक़्तु हुकूमत लाइ सभ खां वॾो कमु मुतासिरनि जी वाहर ऐं बहाली आहे ऐं इहो तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं हुकूमत मुतासिरनि, सिविल सोसाइटी ऐं सरहदी वारनि खे फ़ैसिलनि में शामिल कंदी।